जी बाबा महानूर कंहिंजी धीउ आहियो ज़फ़र अब्बास किथे वेठा आहियो मरन फेदर नरगढ़े में अच्छा ही केरु आहे मुंहिंजो मुड़ुसु नालो छा अथसि गुलमुनीर केरु आहे ज़ात जो महर आहे हिन सां तव्हां शादी अदालत में किथे मोरे जी अदालत में छा मत हाणे तव्हांजो आहे मुतालबो असांजो इहो चवणु आहे त असांखे धमकियूं थियूं ॾिनियूं वञनि मुंहिंजे मुड़ुस जे घर वारनि खे धमकियूं थियूं ॾिनियूं वञनि केरु थो खे बि त तव्हांखे असां मारींदासीं मुंहिंजे मतिलबु चवण जो मतिलबु इहो आहे बस वारनि खे था चवणु चाहियूं त असांखे धमकियूं न ॾिनियूं वञनि न कोई न खे ॾिनियूं वञनि धमकियूं मुंहिंजे मुड़ुस खे न को मुंहिंजे सहुरे खे जे अगरि असांखे हाणे कुझु बि थियो त उन जा ज़िम्मेवार मुंहिंजे घर वारा आहिनि मुंहिंजा चाचा ऐं बॾेरो कुझु बि थियो त मुंहिंजो नालो आहे गुलमुनीर मां दीन मोहम्मद जो पुटु आहियां हिन सां मां प्यार पहिरियों कयो आहे मुंहिंजी ज़ाल असांखे धमकियूं ॾिनियूं आहिनि हिन जा चाचा हिन जा मासा धमकियूं ॾिनियूं आहिनि असां प्यार पहिरियों कयो आहे मोरे जी अदालत में असां SP खे DI जे खेड़पुर खे अपील था कयूं त असांजो साथ ॾिनो वञे असांजी धमकियूं ॾिनियूं आहिनि माइण असांखे तफ़वीज़ ॾिनो वञे